अस्सलामुअलैकुम नाज़रीन आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो ज़िले शिकारपुर जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई वेब टीवी न्यूज़। जी नाज़रीन अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त पाकिस्तान समेत पूरी दुनिया में कोरोना वायरस ॿाएताल मचाए छॾियो आहे। इन सिलसिले में DC शिकारपुर जी अॻुवाणी में इजलास थियो आहे, जंहिंमें सिंध हुकूमत पारां जारी थियल एडवाइज़री जी रोशनी में कोरोना वायरस जे इम्कानी फैलाव खां बचण लाइ ज़िले अंदरि सभिनी मेलनि मलाखड़नि गॾिजाणियुनि ऐं जलसनि जुलूसनि ते पाबंदी हई वई आहे। जॾहिं त कंहिं बि शकी मरीज़ बाबति DHO शिकारपुर खे इतलाह ॾियण लाइ 920200 नंबर जारी कयो वियो आहे। अहिड़े हुकुम ते कार्रवाई कंदे मदीजी पुलिस पिणु शहर जे होटलनि ते सर्च ऑपरेशन कंदे वेठल माण्हुनि खे छिड़ विछिड़ करे छॾियो। जॾहिं त पुलिस अहलकारनि शहर जे होटल वारनि खे नोटिस ॾींदे चयो त होटलनि ते कंहिं बि क़िस्म जी रश न थियणु ॾिनी वञे। बाक़ी होटल वारनि खे चांहि हलाइण ते का बि पाबंदी न हूंदी। होटल वारा चांहि हलाए सघनि था, बाक़ी चांहि पीअंदड़नि जी रश न हुअणु घुरिजे। न वरी होटलनि ते फिल्म हलाए माण्हुनि खे वेहण जी इजाज़त ॾिनी वञे। जी नाज़रीन अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं त DC शिकारपुर जे इजलास अंदरि थियल फ़ैसिले खां पोइ मदीजी पुलिस पिणु शहर जे होटलनि ते सर्च ऑपरेशन कंदे वेठल माण्हुनि खे छिड़ विछिड़ करे छॾियो आहे। जॾहिं त पुलिस अहलकारनि शहर जे होटल वारनि खे नोटिस ॾींदे चयो त होटल ते कंहिं बि क़िस्म जी रश न थियणु ॾिनी वञे। बाक़ी चांहि हलाइण ते का बि पाबंदी न हूंदी। जी नाज़रीन अव्हां खे अफ़सोसनाक ख़बर अव्हां सां शेयर कंदा हलूं त शिकारपुर ज़िले जे ॻोठ जागण भयो वेझो हथियारबंदनि जी फायरिंग थी आहे, जंहिं जे नतीजे में हिकु शख़्स क़तल थी वियो आहे। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त शिकारपुर पुलिस जे मुताबिक़ जागण जे इलाइक़े में मुसल्ह माण्हुनि जी फायरिंग सां हिकु शख़्स मुनवर मारफाणी क़तल थी वियो आहे। लाश खे ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल कयो। जी नाज़रीन कारा इल्ज़ाम ॾेई हाशिम मारफाणी असांखे मारणु चाहे थो। ॻोठ शाम मारफाणी जी मसमात शहरबानू, मसमात ज़रबानू, मसमात आलिया, शौकत मारफाणी ऐं ॿियनि जो मासूम ॿारनि ऐं पाक किताब समेत जवाबदार हाशिम मारफाणी, इमरान मारफाणी ऐं कासिम मारफाणी ख़िलाफ़ प्रेस क्लब बड़ी यासीन में एहतजाज। ज़िले शिकारपुर समेत अहम क़ौमी ख़बरुनि खां बाख़बर रहण जे लाइ असांजी ट्विटर सर्विस फॉलो कयो। सर्विस खे फॉलो करण जे लाइ पंहिंजे मोबाइल में रखियल ट्विटर आइकॉन खे क्लिक कयो ऐं वॾी ABC सां @सचाई_न्यूज़ लिखी सर्च करे फॉलो खे क्लिक कयो। वधीक तफ़सील जे लाइ ॾिसंदा रहो असांजो न्यूज़ चैनल।